बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां उस्ताद अब्दुल गफ़ार तहां ॾिसी रहा मुझो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो सां गॾु तहां जी ख़िदमत में। दोस्तों अॼु सबक़ 17 दर्जे 7 मां, जंहिंजो उनवान आहे शहीद हकीम मोहम्मद सईद। पहिरें हिन सबक़ जूं लफ़्ज़ माञाऊं, पोइ सवाल जवाब, उन खां बाद में ॿियूं जेके एक्सरसाइज़ूं आहिनि उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे, जेकॾहिं चैनल ते नवां आहियो, चैनल के सब्सक्राइब, वीडियो के लाइक शेयर ऐं पंहिंजे क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक़ जे लफ़्ज़ माना ऐं सवाल जवाबनि जे तरफ़। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ आहे वक़ुफ़ करण माना हवाले करण। लफ़्ज़ अक़ीदत माना मोहब्बत। लफ़्ज़ मांझी मर्द माना बहादुर माण्हू। लफ़्ज़ ऊनो हूंदो हो माना एहसास हूंदो हो। पोइ लफ़्ज़ आहे तासुब माना साड़ या कीनो। पोइ लफ़्ज़ आहे तरबियत माना सवारण। पोइ लफ़्ज़ आहे सनद माना डिग्री। पोइ लफ़्ज़ आहे जमहूरी माना अवामी। पोइ लफ़्ज़ आहे मसरूफ़ थियण माना कमकार सां हुजण। लफ़्ज़ जाखोड़ करण माना महिनत करण। लफ़्ज़ मसवाड़ माना किरायो। लफ़्ज़ तलक़ीन माना नसीहत। लफ़्ज़ पाण पतोड़ण माना जिदोजहद करण। पोइ लफ़्ज़ आहे हिफ़्ज़ माना यादि करण। पोइ लफ़्ज़ आहे मतब माना दवाख़ानो। मश्क नंबर पहिरियों, हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। अलिफ़ सवाल नंबर पहिरियों, हकीम मोहम्मद सईद किथे ॼाओ? जवाब, हकीम मोहम्मद सईद 9 जनवरी 1920 ईस्वीअ ते दहलीअ में ॼाओ। बे सवाल नंबर ॿियो, हकीम मोहम्मद सईद जी तरबियत कंहिं कई? जवाब, हकीम मोहम्मद सईद जी तरबियत संदसि वालिदा राबिया हिंदी ऐं वॾे भाउ अब्दुल हमीद कई। जीम सवाल नंबर टियों, हकीम मोहम्मद सईद कहिड़ो दवाख़ानो क़ाइमु कयो? जवाब, हकीम मोहम्मद सईद हमदर्द जे नाले सां दवाख़ानो क़ाइमु कयो। दाल सवाल नंबर चोथों, हकीम मोहम्मद सईद ॿारनि लाइ कहिड़ो इदारो क़ाइमु कयो? जवाब, हकीम मोहम्मद सईद ॿारनि लाइ नौनिहाल अदब जे नाले सां इदारो क़ाइमु कयो। हे सवाल नंबर पंजों, हकीम मोहम्मद सईद इल्म ऐं सक़ाफ़त जी तरक़ीअ लाइ कहिड़ा इदारा क़ाइमु कया? जवाब, हकीम मोहम्मद सईद इल्म ऐं सक़ाफ़त जी तरक़ीअ लाइ मदीनतुल हिकम जे नाले सां इदारो खोलियाईं ऐं उन इदारे तहत हमदर्द यूनिवर्सिटी क़ाइमु कई। वाव सवाल नंबर छहों, हकीम मोहम्मद सईद कहिड़नि सरकारी उहिदनि ते रहियो? जवाब, हकीम मोहम्मद सईद पाकिस्तान जो वफ़ाक़ी वज़ीर ऐं सिंध जो गवर्नर बि रही चुको हो। नंबर ॿियो, हेठि ॾिनल लफ़्ज़नि जी माना लिखो ऐं जुमलनि में कमु आणियो। लफ़्ज़ आहिनि तरबियत, हिफ़्ज़, सनद, मसरूफ़, मुतब, तलक़ीन। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं ऐं इन्हनि खे जुमलनि में इस्तेमालु कंदासीं। लफ़्ज़ आहे तरबियत माना सवारण। जुमिलो लिखंदासीं, हकीम मोहम्मद सईद जी तरबियत संदसि वालिद कई। लफ़्ज़ आहे हिफ़्ज़ माना यादि करण। जुमिलो लिखंदासीं, अब्दुर्रऊफ़ क़ुरान शरीफ़
हिफ़्ज़ करे वरितो आहे। पोइ लफ़्ज़ आहे सनद, माना डिग्री। जुमिलो लिखंदासीं मुंहिंजे भाउ MA जी सनद हासिल कई आहे। पोइ लफ़्ज़ आहे मसरूफ़, माना कमकार सां हुजणु। जुमिलो लिखंदासीं फैसल अॼुकल्ह ॾाढो मसरूफ़ आहे। पोइ लफ़्ज़ आहे मतब, माना दवाख़ानो। जुमिलो लिखंदासीं हकीम मोहम्मद सईद कराचीअ में मतब खोलियो हो। पोइ लफ़्ज़ आहे तलक़ीन, माना नसीहत। जुमिलो लिखंदासीं उस्ताद साहिब ॿारनि खे बुरी सोहबत खां परे रहण जी तलक़ीन कई। नंबर 3, हेठि ॾिनल खाल भरियो। जी दोस्तों, हाणे खाल आहिनि, इन्हनि खे भरींदासीं। अलिफ़ खाल नंबर पहिरियों, हकीम मोहम्मद सईद कराचीअ में खाल यूनिवर्सिटी ऐं पब्लिक स्कूल क़ाइमु कया। खाल में लिखंदासीं हमदर्द। बे खाल नंबर ॿियो, हकीम मोहम्मद सईद खाल वज़ीर ऐं सिंध जो खाल रहियो। खाल में लिखंदासीं मरकज़ी। ॿिए खाल में लिखंदासीं गवर्नर। जीम खाल नंबर 3, हमदर्द यूनिवर्सिटीअ में खाल टेक्नोलॉजीअ जी बहितरीन तालीम ॾिनी वेंदी आहे। खाल में लिखंदासीं इंफॉर्मेशन। दाल खाल नंबर 4, हकीम मोहम्मद सईद इल्म ऐं सक़ाफ़त जी तरक़ीअ लाइ खाल फाउंडेशन क़ाइमु कई। खाल में लिखंदासीं मदीनतुल हिकमा। नंबर 4, हेठि ॾिनल लफ़्ज़ मुरतब लफ़्ज़ आहिनि, उन्हनि खे धार करे लिखो ऐं माना ॿुधायो। जीअं पाकिस्तान, पाक जमा आस्तान बराबरि पाक माण्हुनि जे रहण जी जाइ। ईअं मुरतब लफ़्ज़ आहिनि इबादत गुज़ार, हमदर्द, गुलिस्तान, ख़िदमतगार। जी दोस्तों, हाणे मुरतब लफ़्ज़नि खे धार करे लिखंदासीं ऐं उन्हनि जी माना बि लिखंदासीं। लफ़्ज़ पाकिस्तान, पाक जमा आस्तान, माना पाक माण्हुनि जे रहण जी जाइ। पोइ लफ़्ज़ आहे इबादत गुज़ार, इबादत जमा गुज़ार, माना इबादत कंदड़। पोइ लफ़्ज़ आहे हमदर्द, हम जमा दर्द, माना ॾुख जो साथी। पोइ लफ़्ज़ आहे गुलिस्तान, गुल जमा आस्तान, माना गुलनि जी जाइ। पोइ लफ़्ज़ आहे ख़िदमतगार, ख़िदमत जमा गार, माना ख़िदमत कंदड़। नंबर 5, पंहिंजे दोस्त ॾांहुं ख़त लिखो त गर्मीअ जूं मोकलूं अव्हां वटि अची गुज़ारे। जी दोस्तों, हाणे पंहिंजे दोस्त ॾांहुं ख़त लिखंदासीं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। 11 अप्रैल 2026, भिटशाह सिंध। प्यारा दोस्त अब्दुल सत्तार शाहाणी, ख़ुशि हुजो शाल, अस्सलामु अलैकुम। जी लिखिजे थो त हिते सभु ख़ैरु आहे। उमीद त तव्हां बि रब पाक जे फज़ल व करम सां ख़ैरियत सां हूंदा, आमीन। अहवाल हिन रीति आहे त काल्ह ॻोठ खां कुझु महिमान आया हुआ। तिन ॿुधायो त ॻोठ में तमामु घणी गर्मी आहे। मूंखे तव्हांजो फ़िक्रु थियो त तव्हां हिन गर्मीअ में परेशान हूंदा, सो आऊं तव्हांखे दावत थो ॾियां त तव्हां
भिटशाह अचो। स्कूल जूं मोकलूं बि आहिनि ऐं हिते तमामु घणी थधिकार लॻी पई आहे ऐं हवाऊं बि आहिनि। इन बहाने आऊं तव्हांखे भिटशाह बि घुमाईंदुसि इंशाअल्लाह ताला। तव्हांखे इहा बि गुज़ारिश आहे त तव्हां पंहिंजनि नंढनि भाउरनि अब्दुल जब्बार ऐं अली ख़ान बि वठी ईंदा त जीअं उहे मुंहिंजे भाउरनि दोस्त अली ऐं रियाज़ अहमद सां रांदियूं कनि। तव्हांजे अचण सां ॾाढो मज़ो ईंदो ऐं मोकलूं बि सुठे नमूने सां गुज़री वेंदियूं। उमेद त ज़रूरु ईंदा। फ़क़ति अव्हांजो दोस्त अब्दुल गफ़ार शहाणी भिटशाह। नंबर 6 ज़मीर इस्तफ़हाम। अहिड़ा लफ़्ज़ जेके सवाल पुछण जे कमु अचनि उन्हनि खे ज़मीर इस्तफ़हाम चइबो आहे। जीअं केरु, कहिड़ो, छा, छा लाइ, छो, कुॼाड़ो वग़ैरह। मिसाल तौरु नंबर 1 तूं केरु आहीं। केरु ज़मीर इस्तफ़हाम आहे। नंबर 2 छा खपई। छा ज़मीर इस्तफ़हाम आहे। अव्हां ज़मीर इस्तफ़हाम जा के जुमिला ठाहियो। जी दोस्तों, हाणे ज़मीर इस्तफ़हाम जा जुमिला लिखंदासीं। जुमिलो 1 हू कहिड़ो कमु कंदो आहे। कहिड़ो ज़मीर इस्तफ़हाम आहे हिते। जुमिलो 2 सजाद जी मदद केरु थो करे। केरु ज़मीर इस्तफ़हाम आहे हिते। जुमिलो 3 असद छा लाइ कराची वियो। छा हिते ज़मीर इस्तफ़हाम आहे। जुमिलो 4 छोकिरो अब्दुल हफ़ीज़ खे छो थो मारे। छो हिते ज़मीर इस्तफ़हाम आहे। जुमिलो नंबर 5 ऐं आख़िरी दरवाज़े ते केरु पियो सॾे। केरु हिते ज़मीर इस्तफ़हाम आहे।